नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हां दोस्तन की खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी सुई आहे त जिन दोस्तन जी ॾाढ़ में या कन में सूर आहे उन्हनि जे लाइ बेहतरीन वज़ीफ़ो आहे। यकीनन हिन नुस्खे ते, हिन वज़ीफ़े ते जेकॾहिं केरु दोस्त अमल कंदो त अल्लाह पाक उनखे ॾाढ़ जे सूर खां ऐं कन जे सूर खां महफ़ूज़ फरमाईंदो। उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, ॾाढ़ जो सूर ऐं कन जो सूर यकीनन इंसान खे बेचैन कंदो आहे। उन में तकलीफ़ ऐं दर्द जेको थींदो आहे सो उनखे ई ख़बर हूंदी आहे। पर अॼु उन्हनि दोस्तनि जी ख़िदमत में ऐं ही बेहतरीन वज़ीफ़ो अर्ज़ु कंदुसि। यकीनन जेकॾहिं उन ते अमल कंदा त कॾहिं बि उन्हनि खे ॾाढ़ में या कन में सूर न पवंदो। प्यारा दोस्तों, हज़रत सैयदुना अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था त जेको शख़्स छिक अचण ते अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ली हाल चवंदो त कॾहिं बि उनखे ॾाढ़ ऐं कन जो सूर न थींदो। त प्यारा दोस्तों, यकीनन ही बेहतरीन मालूमात हुई जेका मूं अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।